ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीटीआई बानी पारां 3 तकनि तां चूंड विढ़ण जो ऐलान कयो वियो आहे। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर ख़ान जो चवणु आहे त पीटीआई बानी लाहौर, मियांवाली ऐं इस्लामाबाद मां चूंड विढ़ंदो। नामज़दगी काग़ज़ जमो कराइण खां रोकण जमहूरी अमल जी भञकड़ी हूंदी। पीटीआई चेयरमैन चयो त 8 फरवरी ते हर सूरत में इलेक्शन विढ़ंदासीं। अहिड़ो को बि क़दम न खंयो वञे जंहिंसां इलेक्शन में देरि थिए। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीटीआई बानी पारां 3 तकनि तां चूंड विढ़ण जो ऐलान कयो वियो आहे। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर ख़ान जो चवणु आहे त पीटीआई बानी लाहौर, मियांवाली ऐं इस्लामाबाद मां चूंड विढ़ंदो। नामज़दगी काग़ज़ जमो कराइण खां रोकण जमहूरी अमल जी भञकड़ी हूंदी। पीटीआई चेयरमैन चयो त 8 फरवरी ते हर सूरत में इलेक्शन विढ़ंदासीं। अहिड़ो को बि क़दम न खंयो वञे जंहिंसां इलेक्शन में देरि थिए। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीटीआई बानी पारां 3 तकनि तां चूंड विढ़ण जो ऐलान कयो वियो आहे।